हवाई जहाज के कामयाबी से उड़ान में बिन भाइरन जो गजल कोशिशों शामिल आहिनि। ही बई साइंसदान अमरीका जा रहाकू हुआ संदस जिंदगी जाखोर से जीण जो मिसाली नमूनो हुई। हिनन लागी तो मेहनत का पोइ एक झूने ख्याल के अमली रूप दिनो ऐं हवाबाजी 20 सदी जो वडो कारनामो बणजी साम्हूं आई। विल्बर राइट 1867 ईस्वी में हिलविल एडाना में ऐं ऑरविल राइट चंद सालनि का पोइ 1871 ईस्वी में ओहियो रियासत जे हिक अंदर डेटन में पैदा थिया। बिनी भाइरन के शुरू का वठी मशीनन से दिलचस्पी हुई। हिनन साइंसी किताब पढ़ण शुरू कया। हिनन जी तबियत में हिम्मत, अतल इरादो ऐं दौरंदेशी मुंड खाई मौजूद हुई। संदस पीउ एक पादरी हो, पर उन पुटन के जबरदस्ती पंहिंजो पेशो अख्तियार करण ते कॾहिं भी मजबूर न कयो। हवाबाजी जो तस्वर हज़ारें साल अॻी दुनिया में मौजूद हो। घणन साइंसदानन हवाई जहाज जोड़न की कोशिश कई, पर कंहिंखे बेहतरी कामयाबी हासिल न थी जेतरी हिनन बिनी भाइरन के नसीब में आई। वो बई हिक स्कूल में कुछ साल ही पढ़ी सकिया। किन साइकिलन की मरम्मत से चाह पैदा थो, जेकी उन वक्त ताईं अमेरिका में आम थी चुकी हुई। तैलीम न हूंदे भी बिनी में किताब पढ़न जो ॾाढो शौक़ हो। संदस हाफिज़ो भी तेज हो। वो मशीन के पुर्जन के गौर से जाचींदा रहंदा हुआ। हिनन घर में ही केतरन किताबन जो मुतालियो कयो ऐं अड़ी तरह आस्ते आस्ते संदस ख्यालन में इजाफो इंदो वियो। संदस सेहत शुरू का सुठी ऐं संदस तबियतन में कम सा लगाव ऐं उत्साह मौजूद हो। एक डी संदस पीउ खे एक रांदीको आणे ॾिनो जंहिंजो नालो हेलीकॉप्टर हो। जॾहिं उड़ही में चाबी भरी वेंदी हुई तो उहे पखा हलण लॻंदा हुआ ऐं रांदीको हवा में उॾामंदो हो। बिनी भाइरन रांदीके के खोले छॾियो। उनका पोइ टुकड़ा करे वरी ॿीहर ॻंढियो, वरी टोड़ियो, वरी जोड़ियो त जीअं ख़बर पवे त उहे ही उॾामे कीअं थो। आखिरकार वो समझी विया त हिन रांदीके में पखा हवा के अहिड़ी तरह पोइते उछलीनि था जहिड़ी तरह ॿेड़ी जो वंज पानी के पोइते उछले थो ऐं ॿेड़ी अॻिते वधे थी। ॻाल्हि त आम रवाजी हुई, पर उन रांदीके संदसि जीवन संवारे छॾियो। हुननि उन मां हिकु सबक़ विरायो ऐं सदाई लाइ सोचनि में समाए छॾियो। खेन हवाई उड़ान से दिलचस्पी पैदा थी वही हुई। पहिरीं हुननि हिकु लगर जो गौर से मुशाहिदो माणियो तो वो हवा में कीअं थो उॾामे ऐं पोइ झिरकियुनि ॾांहुं तवजह ॾिनो। वो कलाकनि जा कलाक धरती ते लेटे झिरकियुनि के गौर से ॾिसंदा रहंदा हुआ। तो वे कहिड़ी तरह उॾामनि थियूं, कहिड़ी तरह हवा में पंहिंजो वज़न संभालिनि थियूं, कहिड़ी तरह तरफ़ मटाइनि थियूं, पोइ कीअं हेठि लही अचनि थियूं। अहिड़नि क़िस्मनि जे मुशाहिदनि संदसि ॾाढी रहनुमाई ऐं मदद कई। अञा हिननि जी उमिरि 20 साल भी न थी हुई त नंढियूं वॾियूं केतिरियूं ई काराइतूं मशीनूं जोड़ियूं हुयूं। जड़ूक गाह जूं भरियूं ठाहिण वारी मशीन, इकबारूं तह करण वारी मशीन ऐं क़िस्मे क़िस्मे जा लगड़। उन तरीक़े सां कुछ आमदनी भी थी पवंदी हुई। हाणे हिननि अहिड़नि किताबनि जो मुतालियो कयो जेकी हवाबाजी सां वास्तो रखंदा हुआ ऐं उहो ॼाणणु चाहियो त इंसान उन मैदान में कहिड़ी तरक़ी कई आहे। शुरू में ॿिन्ही नौजवाननि के कई रिंडकूं पेश आयूं। सब का वडी रुकावट हुआ हुई जो वटन अहिड़नि तजर्बन करण लाइ का जोगी रकम मौजूद कान हुई। वो ॾेई वठी हिकड़ी दुकान जा मालिक हुआ जंहिंमें साइकिलन जी मरम्मत जो कम कंदा हुआ। उन किरत मां मामूली आमदनी थींदी हुअनि। पोइ बि बचत मां गुज़ारा कंदे दुकान जे पोयां मैदान में हवाबाजी जा तजर्बा शुरू करे छॾिया। माण्हू मतन खिलंदा हुआ, पर वो पंहिंजे कम में लॻा रहिया। हिननि पंहिंजे तजर्बनि जी शुरुआत अहिड़नि जहाज़नि सां कई जेकी सिवाय के मोटर जे हवा में हरकत कंदा हुआ, जन की ग्लाइडर चयो वञे थो। हिननि जहाज़नि जी ऊंचाई जो मुतालियो कयो, चाढ़ियुनि ऐं लाहियुनि वारनि हिसनि जो फ़र्क़ु मालूम कयो, हवा जी दाब के समझण जी कोशिश कई ऐं उन नतीजे ते पहुता जेसीं जहाज़ जो वज़न ऐं हवा जी दाब में हिकु क़िस्म जो तवाज़न क़ाइमु नथी थिए तेसीं ताईं उहो उॾामी न सघंदो। आखिरकार वो हिकु साइंसी ग्लाइडर तैयार करण में कामयाब थी विया जंहिं ते $15 ख़र्चायो। उन में काठी जूं कमानियूं ऐं वॾो कपिड़ो इस्तेमालु कयो वियो। उन ग्लाइडर खे उॾाइण लाइ हिननि अहिड़ी जाइ ॻोल्ही जिते टकरियूं हुयूं ऐं वारी बि, जीअं उॾामण ऐं किरण ॿिन्ही हालतनि में सहूलियत रहे। हिननि मौसमियात खाते वारनि जी मदद सां उत्तर कैरोलिना ऐं किटी हाक वारनि हंधनि खे चूंडियो जेको अहिड़नि तजर्बनि लाइ मुनासिब हो। 25 सितंबर 1900 ईस्वी ते ॿई भार पंहिंजो जहाज़ खणी किटी हाक पहुता। पहिरीं त हिननि उहो ख़ाली उॾायो ऐं उहा परवाज़ कामयाब रही। संदसि ज़हन में जेकी कुझु हो सो सही साबित थियो। उन खां पोइ विल्बर उन में सवार छा थियो, उन ते ऊंधो सुम्ही पियो। उन खां पोइ विल्बर
उन्हीं में सवार छा थियो उन ते ऊंधो सुम्ही पियो ऐं कुझु तारूं पंहिंजे हथ में खणी वरिता जन जी मदद सां जहाज ते ज़ाब्तो रखे पियो सघे। थोरी ई देर अंदर हू हवा में उॾामी रहियो हो। इंसानी तारीख़ में पंहिंजे क़िस्म जो ही पहिरियों ई अनोखो तजुर्बो हो। विल्बर राइट मुंड में ई काफ़ी घबरायो पियो छो त साह सभिनी खे प्यारो थींदो आहे ऐं रुड़ियूं वाका कंदे चवण लॻो मूंखे लाहियो मूंखे हेठि लाहियो। कुझु सालनि खां पोइ जॾहिं विल्बर हवाबाज़ी जे फन में माहिर थी वियो तू घणो करे पंहिंजे उन शुरूआती डिॼण वारे वाक़े ते ॾाढो खिलंदो जॾहिं त उहा उॾाम रुॻो 8 फुटनि जी ऊचाई ताईं कई वई। ॿिन्ही ॿाहिरनि उहो साबित करे ॾेखारियो त हवाबाज़ी रुॻो ख़्वाबु कान्हे उन खे अमली सूरत ॾेई सघिजे थी। उन खां पोइ हिननि चाहियो त पंहिंजे जहाज़ में हिकु मोटर लॻाइनि जेको पखनि खे हरकत में आणे ऐं जहाज़ तेज़ी सां उॾामी सघे। अहिड़ो मक़सदु माणण लाइ हू लाॻीतो 3 साल तजुर्बा कंदा रहिया। हिक भेरे त विल्बर एतिरो मायूस थी वियो जो उहो समूरो सिलसिलो ख़त्म करे छॾण जो इरादो कयो ऐं चवण लॻो इंसान 1000 सालनि ताईं बि उॾामण सिखी नथो सघे। नंढो भाउ ऑरविल वॾे खां वधीक अटल इरादे वारो हो। खेसि हरूभरू बि ख़तरे खाइण में ॾाढो मज़ो ईंदो हो। ॿई ॿाहिरि गॾिजी 3 सालनि ताईं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मोटरनि ऐं पखनि जा तजुर्बा कंदा रहिया। हिननि ॾाढो अनेक मुश्किलातूं आयूं पर का बि परवाह करण खां सवाइ मुख़्तलिफ़ हवाई जहाज़ जा केतिरा ई नमूना तयारु कया ऐं उन्हनि खे आज़मायो वियो। हिकु ॾींहुं संदसि पीउ बेज़ार थी पुछो नौजवानो तव्हां कॾहिं अहिड़े क़िस्म जे तजुर्बनि मां जान छॾींदो? बाबा उन वक़्त ताईं न जेसीं ताईं असां हिकु अहिड़ी मशीन तयारु न करे वठूं जेका हवा में उॾामी सघे। विल्बर जवाबु ॾिनो ऐं उहा असांजे कम जी शुरूआत हुई। ऑरविल भाउ सां हा में मिलाईंदे चयो हाणे ॿिन्ही भाइरनि जी उमिरि 36 ऐं 32 साल थी चुकी हुई। उहे पंहिंजे इरादनि ते अहिड़ी तरह अटल हुआ ॼण त संदसि जिस्म ज़मीन ते हो पर दिलि दिमाग़ उभ में सैर कंदो हुजे। नेठि 1923 ईस्वी ते आख़िर ताईं हिननि हिकु अहिड़ो हवाई जहाज़ तयारु कयो। नेठि 1923 ईस्वी जे आख़िर ताईं हिननि हिकु अहिड़ो हवाई जहाज़ तयारु कयो जंहिं में हिकु मोटर बि लॻल हुई ऐं उनखे किटिया खणी विया। हिननि हीअ जहाज़ साइंसी असूलनि ते बणायो। उनमें 2 पखा लॻाया विया हुआ। हवा जी दाब जो पूरो ख़्यालु रखियो वियो। 14 दिसंबर 1923 ईस्वी जो ॾींहुं हवाबाज़ी जी तारीख़ में सदाईं यादगार रहंदो। ॿिन्ही भाइरनि कुणा विधा त केरु उहो जहाज़ उॾारे। विल्बर जो कुणो निकितो पर उॾाम कामयाबु न रही। जहाज़ हवा में रुॻो 3.5 सेकंड रहियो ऐं पोइ हिकु पासे किरी पियो। 2 ॾींहं उन जी मरमत में लॻी विया। पोइ ऑरविल हवाबाज़ी जा फर्ज़ पंहिंजे ज़िमे खंया। उहो 17 दिसंबर जो ॾींहुं हो। उभ ते ककर छायल हुआ ऐं तेज़ हवा लॻी रही हुई। वेझो ॻोठ में 5 माण्हू उहो तमाशो ॾिसण लाइ गॾु थी विया हुआ जेकी मथनि किथूं करे रहिया हुआ। ऑरविल उन्हनि जी का बि परवाह न कई ऐं मोटर हलाए हवाई जहाज़ में वेही रहियो। ही उहो ई पल हो जंहिंजो आदम जो औलाद लखनि सालनि खां पोइ इंतज़ारु करे रहियो हो। उॾाम कामयाबु रही पर माण्हुनि जो उन ते यकीन न आयो। कंहिंखे बि सम्झ में न पियो आयो त हवा खां ॻरी शइ हवा में बीह कीअं थी सघे। उहा त सिधो पट ते अची पवंदी। राइट भाइरनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ॾांहुं को बि ध्यानु न ॾिनो। उहो पंहिंजी मशीन खे बहितर बनाइण में मसरूफ़ रहिया ऐं 5 सालनि खां पोइ हिननि जहाज़ में एतिरो त सुधारो आंदो जो उन में केतिरनि ई साइंसदाननि एडिटरनि साफ़ियुनि ऐं तमाशो ॾिसंदड़नि अॻियां कामयाबी सां उॾाम कई। उन वक़्तु बि केतिरा ई माण्हू हैरत में हुआ त उहो सभु कुझु कीअं मुमकिन थी सघियो आहे। तुर्ती संदसि मशहूरी चौतरफ़ फैलिजी वई। कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि खेनि एज़ाज़ी डिग्रियूं ॾिनियूं। बादशाहनि खेनि दरबार में घुरायो। अवाम पंहिंजे फन ते तक़रीर करण जूं दावतूं पिणु ॾिनियूं पर ॿिन्ही भाइरनि खे तारीफ़ ऐं ॾेखाव खां सख़्तु चिड़ हुई। हठ तकबर ऐं वॾाई संदसि तबियत में हरगिज़ न हो। विल्बर ऐं ऑरविल राइट मां कंहिं बि शादी न कई हुई। उहे पंहिंजे भेण ऐं पीउ माउ सां गॾु खिलंदे ख़ुशि गुज़ारे रहिया हुआ। 3 मई 1912 ते विल्बर मुदे जे तप सबबि गुज़ारे वियो। उन वक़्तु हिन जी उमिरि रुॻो 45 साल हुई। ज़ाहिर आहे त ऑरविल लाइ ही सदमो जीअं झोड़ी मिलियो। ज़िंदगी जो साथ झटि में ख़तमु थी वञे। हिननि जेकी बि कुझु हासिलु कयो उहो ॿिन्ही जी गॾियल कोशिशनि जो करिश्मो हो। हाणे ऑरविल अकेलो थी पियो। संदसि दिलि भॼी पई।
वधीक सत न सारे सघियो। हिन पंहिंजे जहाज़ खे बहितर बनाइण जी कोशिश कई, पर खेसि कम में को बि मज़ो न आयो। हीअ रांदि हींअर खेसि बेचसी लॻी। राइट कंपनी जे 3 सालनि ताईं सदारत संभालण खां पोइ हिन इस्तीफ़ा ॾेई छॾी। 17 दिसंबर 1928 ते अमेरिका हवाबाज़ी जे 25 सालगिरह सिल्वर जुबली करे मल्हाई। राइट भाइरनि जी यादि में किटी हॉक हंध ते हिकु यादगार जोड़ियो वियो। ऑरविल खे ख़ासि तौर उन मेड़ में घुरायो वियो। हू यादगार वेझो अची बीठो, हिन माण्हुनि जे हुजूम ॾांहुं मुरकंदे ॾिठो, पर खेसि 25 साल अॻु जा अक्स खेनि अखियुनि नाॾो अची विया। भाउ जी यादि में अखियूं आलियूं थी वियसि ऐं ख़्यालनि में ओयो जो क़ब्रिस्तान उभरी आयसि, जिते संदसि दोस्त, संदसि भाउ सदाईं लाइ गहरी निंड सुतल।